जेयूआई अगमाण ऐं सेनेटर अब्दुल गफूर हैदरी मटियारी में बोड मुतासरन में राशन तक़सीम कयो। उन मौक़े ते मौलाना अब्दुल गफूर हैदरी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त बोड ऐं बरसात सबबि मुल्क में तमाम घणो नुक़सान थियो आहे। ख़ासि सिंध में बरसातनि सबबि 80 सैकड़ो नुक़सान थियो आहे। केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि जा ज़मीनी राब्ता कटिजी विया आहिनि। हुन चयो त ज़मीनूं पाणी हेठि अची वियूं आहिनि। सरकार तरफ़ां मिलियल बजट जेकॾहिं सही इस्तेमाल थिए त बरसात मुतासरनि जी ॿाहिरि थी सघे थी। बजट तमामु घणी आहे, उनखे सही इस्तेमाल करे मुतासरनि खे घर ठहिराए ॾिना वञनि। मौलाना अब्दुल गफूर हैदरी चयो त सिंध जे ज़िलनि जा ऑफिसर सूबाई वज़ीरनि जा लाडला आहिनि। ज़िलनि जा डीसी मुतासरनि लाइ मिलियल सामान वॾेरनि जे बंगलनि ते पहुचाए रहिया आहिनि। बिलावल भुट्टो ज़रदारी खे घुर्जे त सिंध लाइ मिलियल इमदाद हक़दार मुतासरनि ताईं पहुचाए। उन मौक़े ते जेयूआई सिंध जा अगमाण मौलाना ताज मोहम्मद नाहू, हाजी अब्दुल मालिक टालपुर, मौलाना आज़िम जहांगीरी, कारी उस्मान, निसार शर, सारंग मंगवाणो, सलीम सिंधी, यासीन समूह ऐं ॿिया बि मौजूद हुआ।